कॾहिं न विसरंदड़ यादुनि सां गॾु अचो त खोलियूं माज़ीअ जा दरवाज़ा। हीअ कहाणी 1999 खां 2005 जे दौर जी आहे। उहे ॾींहं उहे शींहं, हाय दोस्तो उहे बि के ॾींहं हुआ। सुबुह सवेर उथी मुंहं ते थधे पाणीअ जा छंडा हणी, चांहि जो प्यालो पी, किताब हथ में खणी वारनि खे पुसियल हथनि सां वराईंदे, बस स्टॉप ताईं ॻोठ जा कचा रस्ता ऐं पेचरा झाकींदे, बस में लटकंदे, पेरनि में पयल हवाई चप्पल जेका मिटीअ सां भरिजी वेंदी हुई ऐं शलवार जे मिटीअ सां रंगियल पांचनि खे छंडींदे, वारनि मुंहं मां पाउडर जहिड़ी दुधड़ छंडींदे, बस स्टॉप खां कॉलेज ताईं भॼंदे भॼंदे जॾहिं कॉलेज में पहुचंदा हुआसीं त पहिरियों क्लास हली चुको हूंदो हुयो। पोइ कॾहिं त उस्ताद वेहण ॾींदा हुआ त कॾहिं वरी क्लास जे पोएं दरवाज़े खां लिकी अचण जूं नाकाम कोशिशूं कंदा हुआसीं त कॾहिं मजबूर थी ॿिए क्लास जो इंतज़ारु करणो पवंदो हुयो। हिकु ॾींहुं कॉलेज खां मोटंदे उहा टक मुंहिंजी बस ख़राब थी पई। बुख ऐं उञ में एतिरी त परेशानी थी जो वरी कॉलेज न वञण जो पको प कयो हुयमि। लहंदड़ सिज जी ॻाढ़ाण महिल ॻोठ जे कची रस्तीअ ते पहुतुसि। घर पहुचंदे पहुचंदे राति थी वई। किताबनि खे पंहिंजे हथ मां खट ते ईअं उछलायमि ॼण कसम खयो हुजे त हिननि सां हाणे मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे रहियो। राति जो सुम्हण खां पहिरीं बाबा खे चयुमि त बाबा हाणे मां कॉलेज कॾहिं बि कोन वेंदुसि। बाबा कुझु देरि त इहो ॿुधी ख़ामोश रहियो, पर नेठि बाबा कावड़ में चयो त पुट पढ़ंदे त पंहिंजे लाइ, न त इहो कुहाड़ो ऐं कूड़र त अॻे ई तयारु थई। असां त पंहिंजो वक़्तु निभाए वेंदासीं, पर पढ़ंदे त अॻियां हली ज़िंदगी सुठी तुंहिंजी गुज़रंदी। सॼी राति अंगण जे सहन में अणवाणियल खट ते विहाणे हेठां कंध रखी, निराड़ ते बांह ॾेई लेटंदे, सवें सोचुनि जे सैलाब में गोता खाईंदे, पुराणे ट्रैम्प जे केसेट वांगुरु पासा मटाईंदे ॾुखी सुखी राति गुज़ारे छॾियमि। सुबुह जो उथी प्यालो हथ में खणी चांहि जा ढुक भरींदे सोचींदो रहियुसि त छा कयां। बाबा जा चयल जुमिला हर हर यादि पिया आया। आख़िर फ़ैसिलो कयमि त कॉलेज वेंदुसि, पोइ भली छा बि थी पए। बाबा बनीअ ते वञण खां पहिरीं चयो, पुट ॾिस, इल्मु हिकु ज़ेवर अथई जेका ज़िंदगीअ जी सूंह ऐं सोभिया अथई, मान ऐं मर्तबो अथई। यार महिनत करे पढ़, मुंहिंजूं दुआऊं गॾु अथई। बाबा जे चयल उन्हनि जुमलनि ॼण त मूं में नओं रूह फूके छॾियो। उन्हीअ ॾींहं खां पोइ पाण सां अहद कयमि त ज़िंदगीअ जे उन्हीअ सूंह सोभिया ॾेख वेख, सींगार, ज़ेब, ठाह ठूह, रौनक, ठठ खे ज़रूरु पंहिंजे ज़िंदगीअ जी सूंह बणाईंदुसि। पोइ त केतिरा ई सिज रस्तर ते लही वेंदा हुआ। आऊं ऐं मुंहिंजो ख़ाली पेटु उन हवाई चप्पल सां शाम जे ॻाढ़ाण महिल अची पंहिंजे ॻोठ जे कची रस्तीअ ते लहंदा हुआसीं। कंहिं दोस्त ॿुधायो हुयो त हिते हिकु हॉस्टल बि अथई। उन्हीअ खां वरजाए पुछियमि त यार हॉस्टल वरी छा आहे। उन ॿुधायो त उन्हीअ में कॉलेज जा शागिर्द रहनि था। दिलि में उन्हीअ हॉस्टल खे ॾिसण जो चाह पैदा थियो। हिकु ॾींहुं उन्हीअ साॻिए दोस्त सां गॾिजी हिकु खंडर हाल मंदर जे पासे में ठहियल हॉस्टल ताईं पहुतुसि ऐं उते रहण जो फ़ैसिलो कयमि। राति जो बाबा खे मिनतूं कयुमि त बाबा मूंखे इजाज़त ॾियो त मां हॉस्टल में रहां, ऐं मां वाइदो थो कयां त मां तव्हांखे नंबर खणी ॾेखारींदुसि। मुंहिंजे ज़िद जे करे बाबा मूंखे इजाज़त ॾेई छॾी। ॿिए ॾींहुं हिकु रिली विहाणो ऐं कॉलेज जे किताबनि सां गॾु हॉस्टल में रहण लॻुसि ऐं राति ॾींहुं हिकु करे पढ़ाई करणु लॻुसि। हॉस्टल में गॾु कॉलेज जा उस्ताद पिणु रहंदा हुआ ऐं असांजे हॉस्टल में रहण दौरान 2 उस्ताद CSS जे इम्तिहान में पास थिया हुआ, जिन जो हमेशह जे लाइ इहो सबक़ु ॾियणु हूंदो हुयो त कॾहिं बि इहो न सोचिजो त हाणे असांजी तालीम पूरी थी वई आहे। इल्म जी का बि उमिरि न आहे, इल्मु लामहदूद आहे। क्लास में पंहिंजे कम सां कमु रखंदो हुउसि ऐं हॉस्टल में पंहिंजो वक़्तु पढ़ंदे गुज़ारींदो हुउसि, छो जो बाबा सां कयल वाइदो यादि हुयो। आख़िरकार जॾहिं फर्स्ट ईयर जो रिज़ल्ट आयो, तॾहिं पंहिंजे वालिदेन जी दुआउनि सां ऐं उस्तादनि जी महिनत सां ऐं पंहिंजे दिलि जे चाह ऐं महिनत लगन सां क्लास में पहिरें नंबर ते रहियुसि ऐं पंहिंजे बाबा साईं सां कयल वाइदे खे तकमील ताईं पहुचंदो ॾिठमि। कॉलेज में थींदड़ नंढनि वॾनि प्रोग्रामनि में भरपूर हिसो वठंदो रहियुसि, जंहिंमें शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जो ॾिहाड़ो ज़िक्र जोॻो आहे, जंहिंमें तक़रीर में पहिरियों नंबर ते आयुसि ऐं कचहरी कार्नर ऐं लतीफ़ जी वाईअ में उस्तादनि ऐं ऑडियंस खां सुठो दाद मिलियो। उन्हीअ खां अलावा हॉस्टल खां शहर जे तरफ़ हिकु इंग्लिश ट्यूशन सेंटर पिणु जॉइन कयमि, जंहिंमें हमेशह पहिरीं पोज़ीशन नसीब थींदी रही। अॼु बि मां उहो साॻियो तालिब इल्म यानी इल्म जो प्यासो आहियां ऐं पंहिंजी महिनत दोस्तनि लाइ बाइसे दर्स थो सम्झां, ख़ासि करे उन्हनि दोस्तनि लाइ जेके सोचनि था त
इल्मु हिकु ॾूराऊं पंधु आहे जंहिंखे झागण संदन वस में नाहे, मगर ईअं नाहे दोस्तो। इल्म जे लाइ कंहिं वज़न, कंहिं ताक़त, कंहिं रंगत जी ज़रूरत नाहे हूंदी। जे ज़रूरत आहे त सिर्फ़ु महिनत जी। इल्मु नालो ई पाण खे पचाइण जो आहे। जीअं सिरुनि जी खूरीअ में पचंदड़ ॻोरियूं सिरूं जॾहिं पची वञनि थियूं त उन्हनि जी हयात ज़िंदगी कई सदियुनि ताईं तवील थियो वञे, यानी वधियो वञे। शाह लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे हिन सिट वांगुरु पढ़ण था कढ़ण, न त पढ़ण आहे मज़ाक। उहे हॉस्टल में गुज़ारियल ॾींहं, पिपर जे वण हेठां वेही दोस्तनि सां गुज़ारियल शामूं, ऐं हॉस्टल जे खंडर हाल में भयानक डप जहिड़ियूं रातियूं, हॉस्टल जे पार्क में थियल दोस्तनि सां खिल मज़ाक, ऐं मेस जे बोरचीअ सां कयल मानीअ ते तकरार, शहर में घुमंदे कामरेड सॾाईंदे, ऐं कॾहिं कॾहिं जुड़ाली मौसम में ककरनि मां किरंदड़ थधड़ियुनि फुड़ियुनि खे हॉस्टल जे टुटल छित जे ओलड़े में इंजॉय कंदे, त वरी शाम जो हॉस्टल जे खुलियल सन में मज़हबी क्लास वठंदे। ज़िंदगीअ जूं जेके बि बहारूं गुज़रियूं, शायदि ज़िंदगीअ जूं सभु यादूं विसरी वञनि, मगर उहे सिज जेके हॉस्टल में उभरी ऐं लही विया, उहे ॾींहं ऐं रातियूं कॾहिं बि न विसरंदा। हींअर बि मां हिन कॉलेज जो स्टूडेंट आहियां, मगर पहिरियां ऐं हाणे में सिर्फ़ु इहो फ़र्क़ु आहे जो अॻे मां सिर्फ़ु स्टूडेंट हुअसि ऐं हाणे एक्स स्टूडेंट आहियां। हीअ कहाणी न्यू अलीगढ़ कॉलेज जी मैगज़ीन मां वरितल गुलशेर ज़रदारी जी लिखियल आहे। जंहिं मैगज़ीन में मुंहिंजी कॉलेज ते लिखियल उहा मज़ाहिया शाइरी बि छपी हुई, जंहिंमां तव्हां हाणे लुत्फ़ अंदोज़ थींदा। मोहतरम प्रोफेसर सज्जाद चन्ना साहब जिन जे थोरनि सां ऐं PhD स्कॉलर फेरोज़ अली जूणेजो साहब जिन जी चूंड में कॉलेज कठा कुर्ब सां था पुॼियूं पेर भरे। सभु को पहिरें क्लास खां अॻु पियो पार्क मंझि फिरे। हिकु हिकु क्लास कलाक जो थो लॻे साल ज़रे। केरु वञे क्लास में पोइ साईं सूर ॿरे। जातियूं पायो पासनि खां वेठा पटियो वात परे। ॾिसियो क्लास रको सर पियो सोचुनि मंझि करे। 290 ॿारनि मां वेठा 2 बेंच भरे। फारम जे टाइम हाज़िरीअ जा पोइ लेखा केरु करे। सभई क्लास भला परदी सिंधीअ साण सरे। आसिफ अबड़ा बाक़ी पियो शल ख़ुदा ख़ैर करे। न वरी अहिड़ो वक़्तु वरे जो कॉलेज हले किस्तुनि ते।